मूंखे सीट ते हटाइण जे लाइ सिर्फ़ सीट ते हटाइण ई सॼो जेको कमु आहे इहो सीट जो आहे। मतिलबु मुंहिंजे स्कूल में अचो हरासमेंट पियो करे, मुंहिंजे स्कूल में अचो उहो बदतमीज़ी पियो करे। पढ़ाइण जे दौरान अहिड़ो त मूं को बि लफ़्ज़ इस्तेमालु कोन कयो। इहो चए थो त मुंहिंजे बच्चनि खे तव्हां चयो त जेको सो इस्लाम क़बूल करे न तव्हां काफ़र आहियो, न तव्हां जहन्नम में वेंदा। मूं नालो वठी कंहिंखे ईअं चयो जे बाबा तूं इस्लाम क़बूल कर, मूं ते इल्ज़ाम पिया हणनि। आऊं बि हिननि ते इल्ज़ाम हणी थी सघां, पर मूं हुननि ते को बि इल्ज़ाम कोन हयो। अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम अस्सलाम जी अदा। अदी फहद मुस्तफ़ा जोखे तो ॻाल्हायां। तव्हांजो अॼु जेको इशू पियो हले साकरो साइड ते जेको स्कूल में तव्हां हेड आहियो हुनजा, तव्हां ते छोकिरियुनि इल्ज़ाम हयो आहे, इन इल्ज़ाम में केतिरी सदाकत आहे, तव्हां छा चवंदो इन बारे में? वालेकुम अस्सलाम अदा। ऐं इन चीज़ जे बारे में मतिलबु टोटली इन चीज़ खे आऊं डिनाई करियां थी। मूं अहिड़ो कुझु बि कोन ॻाल्हायो। असांजा बच्चा आहिनि ऐं उते स्कूल आहे न, स्कूल में जे को बि ॿार पढ़ण जे लाइ अचे थो, असां वटि मुस्लमान हुजे चाहे नॉन मुस्लिम हुजे, मुस्लिम हुजे चाहे नॉन मुस्लिम हुजे, असांजो कमु आहे सिर्फ़ु उन्हनि खे तालीमी तरबियत ॾियणु। असांजो कमु न आहे उन्हनि खे जेको चओ तव्हीं मुस्लमान थियो या न थियो, मूं हिकिड़ो सब्जेक्ट पढ़ायो बीहे, सही आहे न। असांजो इस्लामियात आहे, असां पंहिंजे इस्लाम जे दीन जे बारे में अगरि कुझु ॿुधायूं था, असां सब्जेक्ट खोड़ इस्लामियात हिकिड़ो सब्जेक्ट आहे, सही। इहो अगरि मूं उन्हनि खे ॿुधायो कि मूं उन्हनि खे सब्जेक्ट पढ़ायो कि एग्जाम्पल ॾेई मूं उन्हनि खे ॿुधायो। अच्छा, वो सब्जेक्ट हुयो का माना पंहिंजी ज़ाती तौर ते तव्हां का ॻाल्हि न ज़ाती अहिड़ी का बि ॻाल्हि कोन हुई, सब्जेक्ट हुयो पियो, असां पढ़ियो पिए, सही आहे न। ऐं पोइ मूं उन्हनि ॿारनि खे ईअं चयो पुटु जेकॾहिं अव्हांखे हिन सब्जेक्ट खां असांजो इस्लामी पॉइंट ऑफ व्यू सां ॻाल्हायूं पिया, जेकॾहिं तव्हांखे हिते को ऑब्जेक्शन आहे या को मसइलो आहे न, त पोइ तव्हां भले ॿाहिरि हली वञो, सही न। छो त हिते जेको आहे न, हिते जेकी ॻाल्हि आहे इस्लाम जी ॻाल्हि ॿोल कयूं पिया त मतिलबु इन्हनि खे असांखे इख़लाक़ियात पढ़ाइणो आहे। इख़लाक़ियात कोन्हे त पोइ जॾहिं बि असां इस्लामियत वग़ैरह पढ़ाईंदा आहियूं या त को बि इस्लाम जी को बि लेक्चर वग़ैरह ॾींदा आहियूं, त असां उन्हनि खे ॿारनि खे परमिशन ॾींदा आहियूं तव्हां ॿाहिरि वञी था सघो। त उन्हनि चयो न मैडम असीं वेठा आहियूं हुते, सही आहे न। हाणे उन खां अलावा बाक़ी अहिड़ो को बि लफ़्ज़ मूं उन्हनि खे कोन चयो। मूं नालो वठी कंहिंखे ईअं चयो जे बाबा तूं इस्लाम क़बूल कर। मूं सिर्फ़ु हिकिड़ी जेको न इस्लामियात जे बारे में, इस्लाम जे बारे में मूं लेक्चर ॾिनो पिए, मूं पढ़ायो पिए। मुंहिंजी अहिड़ी का बि उन्हनि सां ज़ाती का दुश्मनी कोन्हे, उहे सभु असांजा बचनि सालनि खां पढ़नि पिया। मूंखे 13 साल सर्विस में थियनि ऐं मूं कॾहिं बि इन तरह जी का बि एक्टिविटी कोन्हे जी मूंखे ॼाणी वाणी करे ब्लैकमेल पियो कयो वञे। ऐं हिन जे पुठियां बासर माण्हुनि जा अथनि। हीअ अकेलो माण्हू एतिरो करे ई कोन पियो सघे, हिन एतिरो बयानु ॾियारियो। हीअ असां मुंहिंजे एसएमसी जो चेयरमैन रहियो कोन्हे, अञा बि आहे। ऐं हीअ मूं वटि ईंदो आहे, मुंहिंजे भाउ भेण वांगुरु असां पाण में ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा आहियूं। मूं अहिड़ो हुननि खे कुझु बि कोन कयो। ऐं जीअं हे मूंखे बदनाम पिया कनि न, हे पंहिंजे विच में अक़लियत खे आणीनि पिया, ईअं आऊं बि पंहिंजे मज़हब खे आणे थी सघां। आऊं बि न जीअं हे मूं ते इल्ज़ाम पिया हणनि, आऊं बि हिननि ते इल्ज़ाम हणी थी सघां, पर मूं हुननि ते को बि इल्ज़ाम कोन हयो। ऐं मतिलबु शुरू खां वठी चवंदी अचां शफ़ाफ़ तरीक़े जी तव्हां मतिलबु हिकिड़ी कमेटी ठाहियो जेको तव्हां शफ़ाफ़ तरीक़े सां उनजी भले इंक्वायरी करायो। जेकॾहिं मुंहिंजो ॾोहो गुनाह आहे, मुंहिंजो ॾोहो गुनाह सिर्फ़ु जेको सो पढ़ाइण आहे, त पोइ हर टीचर पढ़ाए थो, पोइ हर टीचर जेको सो इस्लामियत पढ़ाए थो, पोइ हर टीचर पढ़ाए थो, त पोइ उन सभिनी जो ॾोहो आहे। जेकॾहिं मूं अगरि को गुनाह कयो आहे, जेकॾहिं साबित थिए थो, जेकॾहिं रब पाक जी तरफ़ सां अगरि मूं ते का ज़िलत आहे, बाक़ी मूं को ॾोहो गुनाह कोन कयो, मूं का ग़लति ॻाल्हि कोन कई आहे, सही आहे। मुंहिंजो कमु हो सब्जेक्ट पढ़ाइण, उन्हनि खे लेक्चर ॾियणु। जेकॾहिं उन्हनि खे ॻाल्हि नथी वणी ऐं इन छोकिरीअ जा माइट अॻ में मूं वटि आया हुआ, मूं जॾहिं 2023 में जॾहिं मूं चार्ज खई हुई, तॾहिं मूं उन्हनि खे चयो मुंहिंजो पुटु जेको अगरि केरु इस्लामियात पढ़णु चाहे थो न, उहो पढ़े, जेको नथो पढ़णु चाहे उहो न उहो स्किप करे थो सघे। छो अव्हां ते ज़बरदस्ती कान्हे, अव्हांजो अख़लाक़ियात आहे, पर अख़लाक़ियात उनजो छोकिरीअ जो वालिद साहब जेको आहे उहो चए थो त मूंखे धिका ॾेई कढाए वियो। न बाबा अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। मूं हुनखे पूरे क्लास जे साम्हूं मूं हुनखे ऑफिस में विहारो, हुन सभिनी खां पहिरीं मूंखे चयो मैडम मां हुते आयो आहियां, तव्हांजे जेको सो मूंखे शिकायत आहे। मुंहिंजो बाबा वे मूं ॿुधाए पंहिंजी शिकायत थी त इहो असांजी छोकिरियूं राति खां वठी आई हुयूं, रुअनि पयूं। मुंहिंजो बाबा तूं वे। पोइ मूं वधीक हुन सां कोन ॻाल्हाए। मूं 9 ऐं 10 क्लास 9 ऐं 10 क्लास जेको पढ़ायो पई न, उन सभिनी ॿारनि खे घुरायो। प्लस में हिकिड़ी टीचर बि हुई, जंहिं उन महिल हुनजो क्लास थी वरितो, उहो टीचर बि मूंसां गॾु बीठी हुई। मुंहिंजो पुटु ॿुधायो ही साहब आयो आहे, चए थो त मुंहिंजे बच्चनि खे तव्हां चयो त जेको सो इस्लाम क़बूल करे न तव्हां काफ़र आहियो, न तव्हां जहन्नम में वेंदा। त सभिनी हिकु आवाज़ में ॿुधायो मैडम अहिड़ी का बि ॻाल्हि कोन कई आहे सर, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। त चओ थो मूंखे अव्हां ते यकीन थोरी आहे। मतिलबु मुंहिंजे स्कूल में अचो हरासमेंट पियो करे, मुंहिंजे स्कूल में अचो उहो बदतमीज़ी पियो करे। हुन जूं 2 छोकिरियूं असांजूं मतिलबु सवे छोकिरियूं हुननि खे उहो सभिनी साम्हूं पियो चवे असांखे तव्हां ते यकीन कोन्हे, असांखे पंहिंजे ॿारनि ते यकीन आहे। मतिलबु असीं उस्ताद आहियूं, असांजो जेको मर्ज़ी स्कूल में गिरी अची तज़लील करे ऐं अचूं जेको सो वरी उन्हनि जी वरी हरासमेंट बि बर्दाश्त करियूं ऐं हिननि जी वरी तज़लील बि बर्दाश्त करियूं। ऐं प्लस में असां मथां जेको कुझु साफ़ी उन्हनि खे सपोर्ट पिया कनि, सिर्फ़ु उन्हनि जी ॻाल्हि हलाइनि पिया। उन में ॿिन्ही तरफ़ सां मौक़िफ़ नथा हलाइनि, उहो ॿिन्ही तरफ़ जी ॻाल्हि नथा कनि।
हिकिड़ी इंसान आहे जेकॾहिं इंसान जज बि वेंदो न जिते उते वकील बि वेंदो आहे दुनियूं ॿई वेंदियूं ॿई ॿिन्ही तरफ़ सां मौक़ो ॿुधो वेंदो मुंहिंजो मौक़ो ॿुधी ॻाल्हि सरदार शाह સુધી पुञे सरदार शाह खे खपे त इन ॻाल्हि जी मतिलबु साफ़ ऐं शफ़ाफ़ जेको सो न इन जी इंक्वायरी कराए अच्छा तव्हां चाहियो था भले मूंखे सज़ा मिले न त उन्हनि खे सज़ा मिले उन्हनि खे असांजे स्कूल में 3 सालनि जे लाइ रेस्ट्रिक्टेड करे कयो वञे असांखे बिला वजह एतिरो ज़िलत जो सामनो करणो थो पए मुंहिंजी 13 साल सर्विस में इन्हनि जी रेपुटेशन ते इन्हनि ते ऐं मतिलबु जेको मुंहिंजी पूरी रेपुटेशन ख़राबु पई आहे अच्छा तव्हां चाहियो था त सरदार शाह जेको आहे जांच जेकी कराए पियो आहे जांच थिए पोइ उन में जे साबित थिए थो त अगरि यानी कि टीचर ईअं चयो आहे त पोइ माण्हू मूंखे गुनहगार चवनि ऐं बिना हाणे बिला वजह मूंखे गुनहगार पिया चवनि बिला वजह मूं ते तनक़ीद पई थिए ऐं उन्हनि में जे ज़्यादा अक़लीत जेको सो मुसलमाननि जी आहे घटि में घटि तव्हां इहे त ॾिसो न त जेके मुसलमान भाइर आहिनि भेनरूं जेके पई सभिनी खे इन ॻाल्हि ते यकीन आहे अलाह ई हुनजो रसूल पाण खे क़ुर पाक में फरमाए थो त पंहिंजो दीन जेको अमन जो व्यवहार हुयो सही आहे उनमें का बि ज़बरदस्ती कोन्हे को बि मुसलमान मोमिन चाहे उहो मुसलमान हुजे चाहे उहो हिंदू हुजे हर इंसान खे एतिरी मतिलबु आज़ादी आहे त हू पंहिंजो मज़हब में आराम सां सुकून सां पंहिंजी इबादतूं करे थो सघे पंहिंजे मज़हब में पंहिंजो मज़हब में इहो ॿुधाए थो सघे त बाबा आऊं हिंदू आहियां मुसलमान आहियां ईसाई आहियां हर मज़हब जो माण्हू ॿुधाए थो सघे पोइ मुंहिंजी इन ॻाल्हि खे एॾो हाईलाइट करे जेको सो ॿुधायो पियो वञे सिर्फ़ु इहे कोई चंद साफ़ी जेको उन्हनि जी ॻाल्हि खे जेको सो हाईलाइट पिया कनि मुंहिंजे तरफ़ सां हिननि जेको मूं वटि न मौक़ो वठणु आया न मूंखां उन्हनि खां कुझु राब्तो करे मूंखां पुछियो ऐं डायरेक्ट हुन जी ॻाल्हि हलाए छॾियो हाणे महिरबानी करे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि जेको सो सरदार साहब ॾे पुॼायो ऐं हुनखे जो साफ़ ऐं शफ़ाफ़ ऐं इन ई जेके मुंहिंजे पुठियां जेके बासर माण्हू लॻल जेके मूंखे सीट ते हटाइण जे लाइ सिर्फ़ु सीट ते हटाइण सॼो जेको कमु आहे इहो सीट जो आहे ऐं हुनखे मूंखे सीट ते हटाए करे ऐं जेको सीट ते हटाइण लाइ करे हिननि ॾिठो पिए हूअं त हिननि जी ॻाल्हि ॻरे कोन थी ऐं पोइ हिनखे सीट ते हटाइण करे हीअं हिननि जी अक़लियत खे विच में आंदो आऊं बि पंहिंजे मुसलमान जेके मुंहिंजा मौलवी भाइर आहिनि भेनरूं उन्हनि खे आऊं विच में आणे थी सघां पर मूंखे इशू क्रिएट कोन्हे करणो मूंखे इशू ख़तमु करणो आहे त बराए महिरबानी सभु गॾिजी सभु मोमिन आहियो सभु मुसलमान आहियो सभु अलाह हुनजे रसूल खे मञण वारा आहियो ऐं सभु उस्ताद आहियो सभु उस्ताद सभु मुसलमान आहियो सभु मूंसां गॾिजी साथ ॾियो ऐं मूं त इहो जेको इल्ज़ाम लॻायो वियो इन चीज़ खे तव्हां सभु गॾिजी हाईलाइट करियो ऐं त सभु गॾिजी इन चीज़ खे मतिलबु नुक्ताचीनी करियो बाबा इहे ग़लति चीज़ पई थिए हिकिड़े तरफ़ सां छो पियो मौक़ो ॿुधायो वञे जी बिल्कुलु इस्लाम में आहे त लकुम दीनकुम वलियु दीन तुंहिंजो दीन तोसां मुंहिंजो दीन मूंसां तव्हां हिकु टीचर आहियो ऐं उन सां गॾोगॾु सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे जिते मज़हबी इंतिहा पसंदी या इहे रंग नस्ल जी ॻाल्हि कान्हे ऐं तव्हां हिते जेको इल्ज़ाम लॻाए पियो वञे त तव्हां माना उन छोकिरियुनि खे ज़ोरीअ चयो आहे त तव्हां ॿी हिकिड़ी शइ थिए पई त पाणी स्कूल में न पिया पीअणु ॾियनि असांखे इन जे बारे में छा चवंदा अरे बाबा ईअं कीअं थींदो आहे हिकिड़ो कॉमन सेंस तव्हां इस्तेमालु कयो जेके ॿार असां वटि हीअ 9th क्लास में सही आहे हीअ कहिड़े क्लास में 9th क्लास में 9th क्लास में जे मतिलबु 6 7 8 9 घणा साल थिया वञी 3 साल थिया न बिल्कुलु 3 साल थिया 3 सालनि में को बि मसइलो कोन निकितो 3 सालनि में हिननि पाणी कोन पीतो 3 सालनि में जे मूं हुननि खे ईअं कोन चयो त इन 3 सालनि में ऐं बाक़ी टीचर हुई फंड वगैरह जो त इशू कोन्हे स्कूलनि में फंड ईंदा आहिनि सर इहो ई इशू ई आहे फंड आया आहिनि हिन जे करे माण्हू छिता थिया आहिनि हाणे हिननि खे बासर माण्हू जेके हिनखे चवनि था त तव्हां हटायो हुनखे हाणे नाला था त हिन करे मूं वटि कंहिंजो सबूत कोन्हे जेकॾहिं सबूत जे तौर ते मूं वटि को सबूत हुजे तव्हां ॿुधायां पर हिननि खे यूज़ कयो पियो वञे हे अक़लियत खे विच में इस्तेमालु पिया कनि असुल जेकी ॻाल्हि आहे उहा आहे मुंहिंजी सीट हीअ हटी वञे सीट तां विच मां ई कंडो इहो हटी वञे ॿी का ॻाल्हि कोन्हे ॿी अहिड़ी का बि मूं ॻाल्हि कोन कई पर हिकिड़ो असांजो उस्ताद आहियूं असांजो असांखे उहो मतिलबु इस्लाम जो हुजे चाहे उहो बायो जो हुजे चाहे उहो मैथामेटिक्स जो हुजे जंहिंखे जेको सब्जेक्ट ॾिनो पियो वञे उहो बख़ूबी तरीक़े सां पंहिंजो उस्ताद जेको ॿार खे पढ़ाईंदो मूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो क्लास वरितो पिए मूं कंहिंजे बि जेको सो मज़हब जी का बि ॻाल्हि कोन कई मूं कंहिंजे बि जेको सो छा इज़त नफ़्स ते छो त इज़त नफ़्स सभिनी ॿार जो हुजे चाहे वॾो हुजे सभिनी खे अलाह सां ॾिनी आहे मूं कंहिंजे बि मज़हब जी ॻाल्हि कोन्हे जेकॾहिं तव्हांखे इन चीज़ में ग़लति लॻो तव्हां इंक्वायरी जेकी वेहे थी उनखे शफ़ाफ़ तरीक़े सां का बि इंक्वायरी हुजे शफ़ाफ़ तरीक़े सां मतिलबु इन्वेस्टिगेशन करे जंहिंजो बि ॾोह आहे उहो भले हुनखे सज़ा ॾिए जेकॾहिं आउं ॾोहारी आहियां सही आहे न अलाह पाक किथे न किथे त मदद कंदो न हाणे 9 ऐं 10 क्लास एतिरो वॾो क्लास को न को त हक़ में गवाही ॾींदो को न को त चवंदो त बाबा मिस पढ़ायो बि असांखे पढ़ाइण जे दौरान अहिड़ो त मूं को बि लफ़्ज़ इस्तेमालु कोन कयो ऐं नालो वठी कंहिंखे चवां पुट तूं मुसलमान थी
हैं विशीता तूं मुसलमान थी रंगनी रोशनी तूं मुसलमान थी न त तूं दोज़ख में वेंदी इहा चीज़ ग़लति आहे इहा चीज़ ग़लति आहे मूं त अहिड़ो कुझु कयो ई कोन जॾहिं मूं कयो कोन त पोइ मूं ते छो पिया इल्ज़ाम लॻनि जेकॾहिं साफ़ी ॿार आहिनि त साफ़ी ॿिन्ही जे तरफ़ ॿिन्ही धुरनि जी ॻाल्हि रखनि ॿिन्ही जा मौक़िफ़ ॿुधाइनि ऐं रुॻो हिकिड़ो मूंखे मुसलमान छा मूं ॾोह कयो आहे जेकॾहिं हो पंहिंजे हिंदू बिरादरी खे उथारे था सघनि ऐं मुसलमान बिरादरी खे नथी उथारे सघां विच में अक़लियतनि खे छो पिया आणीनि विच में जेकी ॻाल्हि आहे तूं साफ़ जेकॾहिं मूं ते साबित थिए त इहा हिकिड़ी वॾी पॉइंट आहे छाकाणि त तव्हां बि इल्ज़ाम हणी सघियो पियो पर तव्हांजी इहा बहादुरी जुरत आहे त तव्हां जेको आहे सो बजाए जो इल्ज़ाम हणो तव्हां जेकी ॻाल्हि हुई उहा क्लियर कई आहे त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे ऐं मज़हब खे विच में न आंदो वञे तालीम जे हवाले सां ख़ासि तौर ते टीचर जेको सब्जेक्ट पढ़ाए पियो उन सब्जेक्ट खे टीचर पढ़ाए सघे थो ऐं तव्हां पर इहा बि ॻाल्हि कई त तव्हां जेको आहे सो हुनखे चयो त तव्हां इस्लामी सब्जेक्ट में वेहणु चाहियो था त विहो अगरि जे नथा वेहणु चाहियो त तव्हां भली तव्हां ॿाहिरि वञी सघो था हा अच्छा जॾहिं हे मतिलबु 2023 में जॾहिं मूं चार्ज खईं तॾहिं मूं उन्हनि खे चयो पुटु तव्हां इस्लामियात न पढ़ो तव्हांजो आहे अख़लाक़ियात जेकॾहिं पढ़णु चाहियो था त पढ़ो त पोइ ॿिन्हिनि ॿारनि जा पे वठी आया ॿार तव्हां भले असांजे ॿारनि खे पढ़ायो इहा चीज़ इस्लामियात पढ़ण जी असां टोटली जॾहिं मतिलबु 6 खां वठी त इहा गवाही तव्हां पूरे स्कूल मां वठिजो पूरे स्कूल वारनि खां वठी 6 खां वठी 10 क्लास ताईं मुसलसल असां वटि इस्लामियात पढ़ंदा आहिनि ऐं इस्लामियात जा पेपर ॾींदा आहिनि इस्लामियात जी सूरत बि इलाही ॿारनि खे नॉलेज इलाही ज़्यादा नॉलेज चवंदा आहिनि त भले पढ़ायो पाण परमिशन ॾिनी पोइ असां इस्लामियात पढ़ाई त पोइ उहो छो था नुक़्ते चीनी कनि पोइ छो था मतिलबु मसइलो खे जो हाईलाइट कनि त तव्हीं जेको न असांजे ॿारनि जे साम्हूं इस्लामियात न पढ़ायो अदी उम्मीद आहे त जेको माण्हू जेके आहिनि हिकिड़ो हाइप क्रिएट करे वेठा आहिनि त टीचर ॾोही आहे टीचर हीअं कयो आहे इंक्वायरी खां पोइ इंक्वायरीअ ते सबर कंदा ऐं उम्मीद आहे त तव्हां जेको आहे सो ईअं न चयो हूंदो ऐं शागिर्द जेके आहिनि सो उहे कंहिं ॿिए जे चवण ते छाकाणि त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे ऐं सूफ़ियुनि जी धरती हुजण जे करे पाण खे इहे मज़हबी मामलनि में पाण खे हिक ॿिए सां नफ़रतूं इहे जेके आहिनि सो न फैलाइणु खपनि